अल्लाह। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। शाला खैर खैर मन करा चाक मदन जो खैरा खैर हुकुम कयो सामान खाली करे दुकान सजो सो भला हाँ बस इहो वही त मैं खाली थी हुयो पर हाणे अरे सामान उधर भी छे थी न मांदी ऐं थोरो वरी स्टाफ बि आहे सभु पंज पाई आहे चाचो मामा मालो भॻो थो अचे मौसम में वरी आहे हिकिड़ो न वेठा करे सघूं यार वो गियो आहे न गियो आहे न हा गिह कीअं आई के मां गियो तो हुजे खंडपति या सना सुका सम हा गिह आहे ये जो बस ते गिह हाँ यार भूख लगी मजे मानी ने खादी मां निकरी बाहर कम हाने आम तो घर के गियो ना यार मां 5 ला टमाटर तो पचाऊं अच्छा मत देर में देर ना पर घर में हाँ ये थींदो आहे अचे हां हथ ॾियो न हां यार अच्छा यो हां हां ना ना गियो वाह वाह यार वाह वाह मैंने ताज़ो आंदो दे ना ताज़ो सही हाणे कीअं आणींदा आहियूं न असां वाह 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 यार न वो भी तो इस दुकान सामान माशाल्लाह ये तो रे हा न जबरदस्त न बिया पीछे हां ये करे हाँ अभी अभी जो रे बस वी जो खोड़ा टमाटा बन वी बस खोड़ा हाणे वञे वी जो बस और बो वरदा दे वरी शाम किलो मत घर ला वरदा माली वी जो खपे हे 20 जो हो न हां 20 जो हां यो के हो हे तो ना भलो अभी आ खुशबू हां जबरदस्त यो वी जो रे बस चाचा हे मां तोखे सिंघण ले न ॾिनो हाँ। आहे टोटली 20 जो इहो ई अथई तूं वारनि खे तूं हाणे वेठो वञी छा थियो निंड लगे यार मां अलहमदुलिल्लाह अंडर कई आहे छो अले मजाक करे ना वी जो रे बा बाबा 20 जो आहे न हां 20 जो आहे न अब्बा आलू वञी करे मजाक टमाटा पो कजाए अरे भूख लगी मज़ाक मज़ाक न आहे अब्बा आहे तूं लॻे थो तूं निंड पियो आहे तूं ख़बर न थी तोखे छा चो यार 600 ते पुॻो थी वञी करे किलो हा छा 600 ते पुॻो अथई काथे आहे तूं 600 रुपए किलो बाक़ी छा असां दुकानदार ख़बर आहे न हे मां वी ॾिनो हे 20 जो थी न तोखे बि 20 जो छा माना बसि भरे ॾियईं या भले कुझु हिन में भाजी पचाया पचाए मथे खणी करे बसि वारनि खे सेटिंग करे छॾ 20 जो मिलंदी एतिरो हाणे बारू बरो तो करे साईं असां हर को करे हरू बरू छतो परेशान करे माके 20 जो क्यों है छो क्या मता चा 600 रुपए किलो आहे हाणे तूं अंदाज़ो 600 रुपए छो बाबा 400 450 के अञा पेट भरे तो उहो हुयो हां हुयो तूं निंड पियो आहे तूं निंड खां पोइ वधी वियो अञा माना वरी मिंट प्यास पे वधा छड़ो वधाए तूं वरी सुभाणे ईंदुसि तोखे 650 मिलंदी अब्बा कल शाम आयो मां भी 490 में ॾिनी 600 हाणे रात में हे त तोखे मिलियो आहे शुकुर कर सुभाणे वरी निंड न हे तुझी वॾी महिरबानी आहे साईं हे जेको तूं ताजी महिरबानी आहे न न तो थोरो करे थो ये मां थोरो लग करे हे छा हे हे चाय 20 रुपया ॾे न भाई छा कल मूंखे 490 में ॾिनो थी हाणे मां हिकु राति गुज़री आहे मां सुबुह कम ते वियो आहियां मोटियो हाणे आयो त भई 600 मां जी गवर्नमेंट आहे मां महांगो कयो त मां माना भलो ठहिया दुकान कलाक में माना तव्हां 100 वधंदो असां मथो वधे थो बाबा मां सुबुह अचां 800 तूं जेतिरा ॾींहं लॻाईंदी न ईअं ई थींदई हाणे 10 रुपया ॾे 10 रुपया ॾे मथे में वार हई धक लॻी वञे असां अॻे बुख ते सिता थी विया वरी मां टमाटा वढाए रखी आहियां देगड़ी मां बाहि ते रखी आहे हुन तरो सड़ी वियो हिते 20 रुपए वरी हथ खे गरीब हाणे जल्द बुखनि में मरंदव इहो ई हाल हूंदो खणी वञ घर ॾे 10 रुपया पंहिंजे घर वॾे भाॼी पचाईंदे मुर्गी ॾे होॾे हेॾा शर्म कयो 20 रुपए जो कीअं थो पए ॾे 10 रुपया वारनि में उहो वारनि में छा 10 रुपए ॾे वारनि में जो बाक़ी 20 रुपया तोखे मां चए थैली खणी ॾियईं 600 रुपए उमिरि थियो 600 रुपए भेण चुप मारींदो छा ग़रीब माण्हू मां मारियां थो मां को जला था मथां हुकूमत महांगो कर तूं ॻाल्हाए हुकूमत में तव्हांखे पंहिंजो घर कोन तव्हां पंहिंजे घर न खाईंदा आहियो असां घर खाईंदा आहियूं चवनि था ॻाल्हायो सदा हेॾो माण्हू असां गंजा पंहिंजो दुकान खाऊं था दुकान परवाह न माना जेके दुकान हुजे उहो ग़रीब माण्हू ॻाल्हाए उहो रोड़े उहो माना पिटे बाक़ी जेके दुकान आहे उहो न रोड़े उहो न पिटे तव्हांखे माना मुफ़्त में ॾींदा वञ भाउ दफ़्तर वञी करे धरणो हणो ॾे हलो तव्हां बि निकिरो रोडनि ते हणो धरणा कयो हड़ताल बाबा जी सुभाणे 800 थींदो अॼु 600 आहे त हा रखे साम्हूं सोन थी हे बाबा बाबा असां हाणे बसि 30 रुपया जो हे भरे ॾींदा कोन हे मूंखे मज़ मींहुं आहे न मां खीर पंहिंजो जमाईंदुमि ॿीहर उहो मखण कढी करे भाउ चाढ़ींदासीं भाॼी भाउ बसि असां तव्हां कीअं कोई कयूं मां त चवां त ॿीहर बसि इहो अंबड़ियुनि जी मौसम आहे 6 महीना अंबड़ियुनि जी चटनी में कढंदासीं बसर कुटे चटनी जी अंबड़ी करे खाऊं था गिह को भला न विझंदे आहे गिह छा लाइ विझंदो माने कूड़े में कुटी थो माने कचुंबर ठाहींदा हा मानी हण बि बसि पोइ इहो ई करिणो माधो बि साहब बीमारी को बची वेंदा पंहिंजो अथव न न तुंहिंजे घरो खणी वेंदो ऑटो मां घरो एॾो महांगो कयो सीधो आहे
ये भले अरे बाबा मां अरे बाबा, अरे बाबा। नहीं वञी तू ॻाल्हाए के तो गरीब के मारे रखे तो एड़ा कुरान मारे तव्हां चरिया थींदव तव्हां मुर्गी भी माना 550 600 रुपए किलो गियो भी 600 रुपए किलो बाकी से छा खाऊं साग खाऊं साग आहे न वज़ीर आज़म आहे मां सां वज़ीर ॻाल्हाए आज़म। थो पा वञी ॻाल्हाए तूं सिंध में तो रहे तो ना आवाम तो है ना चढ़ो तो बात खोले रोड पे मुंहिंजो कमु निकिरी करे थिए खोलो थो, ना बात मुंहिंजो कमु थिए थियो थो। ना हड़ताल आहे, ॿार बच्चा कढी रोड ते वियो साईं हिनी दौर में हर को मर चए थो पंहिंजो फ़ाइदो हुजे। दिमाग खराब के मर- तो मर फिर तो गेम करी। बजदो ना छा बजदो कुरान मारे वा बेटा थने मांगे और टमाटो भी न बचाए भूख लगी है तो कोई तो खावा ना भला जा बुख तोखे लॻे नुक़सान मुंहिंजो करे न ये हिंदू आहे 600 रुपए किलो मुर्गी भी जब गियो भी तव्हां चरिया थींदव हाणे हा, सुठा चरिया त चरिया थींदव असां जो भागन वटि हिकिड़ो कणिक जो फसल लाइ त उहो बि सस्तो सारियूं लाइ उहो बि सस्तियूं मेन जो खीर विकिणो असां उहो बि सस्तो बाक़ी जेको दुकान जो सौदो खणो उहो महांगो छो छो अरे बाबा मां तूं हाणे वञ हल वञ हल जो शोर न कर वञी ग्राहकी शोर कर। हल मां खे कियो किलो पैसा वठी जाए ईंदे ईंदे ॿियो बाक़ी हाणे छा कयूं हलो हल लड़ी दे हल हल 600 रुपया किलो 600 मां रुपया। तोखे उधर ते ॾियां न पंहिंजे घर में न मोकिलींदा न पंहिंजे घर मोकिलंदा छो न मोकिलंदा पाण खाईंदा आहियूं न उहो छा खावां कुझु न खा भई कुझु हर न चीज़ खा। महांगी थी वई तेरे चलो दौड़ में किया ॿिए हंधि बि आहे ॿार गुज़ारे थो हल पोइ हल हल थो केरु यकीन 600 कंदी कल्ह 490 में 600 रुपया मतिलबु हाणे नंढा माण्हू ॿिए खे नथा यकीन न कंदो त बुख पाण भरंदो मूंखे छा कंदो बस न रख वञी को भलो थी कियो इहा त बच्चा आहे पाड़े में कुरान कुटींदे हलो बाबा हलो हलो बाबा हलो गंज थी वियो बसि 600 रुपया किलो 20 रुपया हिन खे ॾे 20 रुपया जो त एतिरो ई मिलंदो न भाउ ॾिसण यादि हलो